आऊं आज़ादी जो हुयो। सारंग अहिड़ो माण्हू जेको हर क़िस्म जे माण्हुनि सां गॾु बीहंदो आहे। मज़दूर तबिको, पाड़े वारा, क़ौमी कारकुन। सारंग जे लाइ मां इहो ई चवंदमि त हिकु फ़रिश्तो नुमा इंसानु आहे। कंहिंजो बि फ़र्क़ु न रखंदो आहे त हीउ ॿियो को धारियो आहे मां हिन जी मदद न कयां। हर क़िस्म जी मदद उन्हनि जी कंदो आहे। राति जो मुंहिंजे भाउ खे सारंग खे खंभियो, घर मां खणी गुम कयो वियो आहे। रासियत खां हिकिड़ो मुंहिंजो सुवालु आहे त जॾहिं 14 अगस्त वेझो अचे थी त तव्हांजी ही कहिड़ियूं एक्टिविटीज़ आहिनि असांजा क़ौमी कारकुन खणी गुम था कयो, असांजा माण्हू खणी गुम था कयो, ऐं असांजा माण्हू तव्हां कंहिंखे पेश था कयो गिफ्टनि में। ही तव्हां पंहिंजा असांजा माण्हू कंहिंखे तव्हां तोहफ़े तौरु पेश था कयो। जॾहिं 14 अगस्त अचे थी तव्हां पंहिंजी आज़ादियूं मल्हायो था, आज़ादियुनि जी ख़ुशियूं, ऐं असांजे माण्हुनि खे तव्हां क़ैद में रखो था। ही तव्हांजो कहिड़े क़िस्म जो जशन आहे? मूंखे सिर्फ़ु इन सवाल जो जवाबु खपे। ॿियो मूंखे इहो चवणो आहे त जेके माण्हू ॿारनि जो रेप था कनि, औरतुनि जो रेप था कनि, ॿारनि खे मारे छॾनि, औरतुनि खे मारे छॾनि, खून कनि, उन्हनि खे बि तव्हां इज़त सां रखो था, उन्हनि जो बि तव्हां इज़त सां पंहिंजे विहारियो था थाणनि में। असांजो भाउ जेको फ़रिश्तो नुमा आहे, इंसान दोस्त आहे, तव्हां उनखे दहशतगर्दनि वांगुरु अचो था उनजे घर में ऐं उनखे तज़लील करे उनजी घरवारी खे, ॿारनि खे, उनजे घर जे सामान जी तोड़ फोड़ करे इहे खणी था वञो। हीउ किथां जो इंसाफ़ आहे? हीउ किथां जो कानून आहे? तव्हां ही कोर्टुनि जेके तव्हां जूं आहिनि उन्हनि जे मथां बि तव्हां पाण ई आहियो, पर तॾहिं बि असांजे माण्हुनि खे तव्हां ज़ाहिर नथा कयो। असांजो इहो मुतालबो आहे त असांजे भाउ सारंग खे जल्द खां जल्द आज़ादु कयो वञे। असांजे ॿियनि भाइरनि खे, महफ़ूज़ नोतकाणी खे, हफ़ीज़ पीरज़ादो, आकिब चांडियो, काशिफ़ टगड़, अयूब कांदड़ो, सभिनि खे फ़ौरी तौरु आज़ादु कयो वञे।